शहदाद कोट खां पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम जे ख़िदमत ते यकीन रखे थी। मीर नादर मक्सी शहदाद कोट में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे PS-14 जे उम्मीदवार मीर नादर मक्सी चयो आहे त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी NA 196 हिन तक ऐं लाड़काणे जे तक तां इलेक्शन में हिसो वठी रहियो आहे, जंहिं करे 8 फरवरी ते खेसि भारी अक्सरियत सां कामयाबु कराइणो आहे। हुन चयो त शहर में जल्द वाटर सप्लाई ऐं गैस जी पाइपलाइन खे नओं करायो वेंदो। तक जा मसइला MPS ऐं MNS जे हल करण खां ॻाल्हि चढ़ियल आहे। मसइला सिर्फ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पार्टी जे नौजवान चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हल करे सघे थो। अहिड़ो इज़हार मीर नादर मक्सी PP अॻवान रईस शाहन ख़ान मक्सी पारां कोठायल कार्नर गॾिजाणी खे ख़िताब कंदे कयो। हुन वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे जेका अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी। पीपल्स पार्टी बेरोज़गारनि खे रोज़गार ॾिनो आहे ऐं सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं वधायूं वेंदियूं ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए औरतुनि जे वज़ीफ़े खे वधायो वेंदो ऐं ग़रीब आबाद पाड़े समेत समूरे शहर जा मसइला हल कया वेंदा। जॾहिं त कार्नर गॾिजाणी खे रईस शाहन ख़ान मक्सी PP सिटी जे जनरल सेक्रेटरी हाजी कुर्बान अली सुमरो, ज़ुल्फ़कार अली मीरजत, रईस इमदाद अली ज़ीरो, राजा वसीम शेख ऐं ॿियनि ख़िताब पिणु कयो।